जी दोस्तों, अव्हांखे भली कार कयूं था चैनल सिंधी लाइव में। वीडियो शुरू करण खां पहिरीं दोस्तन के गुजारिश कंदुमि त असांजे चैनल के लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तन ताईं शेयर कयो। जी दोस्तों, अॼु असांजो वीडियो आहे सिंध जे हिकु भलोड़ रागी, भलोड़ फनकार उस्ताद शफ़ी फ़कीर जे बारे में। उस्ताद शफ़ी फ़कीर थरपारकर जे गिडड़ी नाले वसंदीअ में फ़कीर मौला बख्श जे घर 1960 धारे ॼाओ। राग विराग खेस विरसे में मिलियो आहे, छो त संदसि ख़ानदान पीढ़ियुनि खां वठी ॻाईंदो पियो अचे। हिन राग जी बाक़ाइदा तरबियत उस्ताद शादी फ़कीर खां वरिती। उन खां सवाइ हिन उस्ताद मजीद ख़ान सारंगी नवाज़ खां पिणु काफ़ी गुर ऐं सुर सिखिया। थर हूअं बि सुर संगीत ऐं सक़ाफ़ती विरसे जे लिहाज़ खां मालामाल आहे, पर थर मौसीक़ीअ जे मैदान में जेकी बि सुरीला फ़नकार पैदा कया आहिनि, जिन में मौजूदा दौर में उस्ताद शफ़ी फ़कीर जो नालो तमामु मथां आहे। हू सिंधी प्रकाश, लोक राग ऐं क्लासिकल मौसीक़ीअ खां न रुगो वाक़ुफ़ु आहे, पर उन्हनि ते उबूर बि रखे थो। उस्ताद शफ़ी फ़कीर न सिर्फ़ु पढ़ियो लिखियो आहे, पर राग, रागड़ियुनि, सुरनि, क्लासिकल ऐं सिंधी राग जी फ़र्क़ वग़ैरह ते ख़ूबसूरत अंदाज़ में गुफ़्तगू करे वीचार वंडे थो। हू न सिर्फ़ु स्टेज महफ़िल रागी आहे, पर रेडियो ऐं टीवीअ तां हिकु ई साल 1989 ईस्वीअ में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। संदसि पसंदि जे रागनि मां मालकोस, दरबारी, राणो, सोरठ, भेरो मारो, कोहियारी ऐं भैरवी शामिल आहिनि। हिन शाह लतीफ़, सूफ़ी सादिक फ़कीर, मंठार फ़कीर, भगत कबीर, मीराबाई, सचल सरमस्त, बुल्ले शाह, ख्वाजा ग़ुलाम फ़रीद, मिस्री शाह, बेदल साईं ऐं ॿियनि सूफ़ियुनि ऐं वेदांती शाइरनि खां सवाइ जदीद शाइरनि मां शेख अयाज़, उस्ताद बुखारी, इमदाद हुसैनी, नारायण शाम, हलीम बागी, अयाज़ गुल, वफ़ा पली, हाजी सांद ऐं ॿियनि खे बि ख़ूब ॻायो आहे। काफ़ीअ जे शाइरनि मां हसन बख्श शाह, सूफ़ी ख़ुश ख़ैर मोहम्मद, तालिबुल मौला, अब्दुल करीम पली, आरिफुल मौला ऐं ॿियनि खे ॻाए पाण मञाए चुको आहे। हू राग जी दुनिया में उस्ताद शादी फ़कीर, उस्ताद मंज़ूर अली ख़ान, मोहम्मद यूसुफ, सिंगार अली सलीम खे पसंदि करे थो। खेसि केतिरा ई एवार्ड मिली चुका आहिनि, जिन में शाह लतीफ़ एवार्ड, मिस्री शाह एवार्ड ऐं ॿिया केतिरा एज़ाज़ मिलिया अथसि। उस्ताद शफ़ी फ़कीर हिंदुस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं यूरोप जे कुझु मुल्कनि में बि ॻाए आयो आहे। हिन उमरकोट में संगीत सिख्या घर क़ाइमु कयो आहे, जिते नौजवान रागियुनि खे बाक़ाइदा तरबियत ॾींदो रहे थो। हिन जे मशहूरु शागिर्दनि मंझां रजिब फ़कीर हिकु नाले वारो रागी आहे। संदसि मुस्तक़िल रहाइश न्यू छोर शहर में आहे। जी दोस्तों, त हीअ हुई मालूमात सिंध जे भलोड़ रागी उस्ताद शफ़ी फ़कीर जे बारे में। उम्मीद कयूं था त असांजो वीडियो अव्हांखे पसंदि आयो हूंदो। दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। वॾी महिरबानी, लख थोरा। जीए सिंध, जय झूलेलाल।